अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अमीर इसी रहे इस टीवी न्यूज़ माया खदीजा फातिमा नज़र विजू तहमल जी अपडेट थे नाज़रीन चौहर जमाली का कुर्बान रिंद जी रिपोर्ट मौजूद शाह बंदर तालके जे साहिली पट्टी वारे इलाके बागाना जे रवायसी सैयद जलाल शाह, परवेज़ अली शाह, मौलवी अमीन मंदरो, नज़ीर चरीजो, मलिक शेर मोहम्मद, पुन्नर मंदरो, गुलाम कादिर ज़ंगजेजो ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त दरगाह वकियो फ़कीर जे कचे रोड जी हालत इंतहाई ज़बून हाल थी वई आहे। बरसातनि सबबि रोड हलण खां बदतर, जंहिंजे करे कंहिं बि एमरजेंसी वक़्तु तमामु घणो परेशान थियणो पवे थो। तक जे चूंडियल नुमाइंदनि खे बार बार शिकायतूं करण जे बावजूदि दरगाह वकियो फ़कीर जो रोड न ठही सघियो आहे, जंहिंजे करे हिन रोड तां गुज़रंदड़ मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रवायसियुनि खे तमामु घणी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। सिंध हुकूमत इन ॿियनि इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त शाह बंदर तारके जे साहिली पट्टी जे दरगाह वकियो फ़कीर जो रोड ठाराए ॾिनो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो।